अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ, उम्मीद भलाई, जुञ, सिराब। पान नंबर 80। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो, पंहिंजे हॾे खे खणी वापसि वञो। बेशक उन जे तरफ़ कुझु लश्कर वठी ईंदुसि जंहिंसां मुक़ाबिले करण जी उनखे मजाल कान हूंदी। उनखे ज़िलत ख़्वारीअ सां गॾु शहर मां ॿाहिरि कढी छॾींदुसि। ईअं बिल्कीस जो कासिद उन वटि वापसि आयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे शान शौक़त बयानु कई त उहो उन सम्झी छॾियो त मुक़ाबिले जी ताक़त कोन थी रखे। लिहाज़ा अताअत क़बूल करे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे तरफ़ रवानी थी। ईअं ख़ुदा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन खे इतलाह ॾिनी हुई त बिल्कीस तव्हांजे तरफ़ मुतवजह थी चुकी आहे ऐं अचे पई ऐं वेझो पहुची चुकी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिननि ऐं शयातीन खे जेके हज़रत सुलेमान जे ख़िदमत में हाज़िर हुया उन्हनि खे चयो, मूं वटि पहुची उन खां बिल्कीस मूं वटि पहुचे उन खां अॻु में उन जे तख़्त खे खणी अचो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो, ऐं मुंहिंजे लश्कर जा बुज़ुर्गो, रईसो, तव्हां में केरु आहे जो तख़्त मूं वटि खणी अचे अॻु में उन जे जो मूं वटि फर्मा बरदार थी अचे। हिकु सर्कस जिन चयो, आऊं खणी ईंदुसि उन खां अॻु में जो तव्हां पंहिंजे मकान तां उठो, आऊं उन ते क़ादिर आहियां ऐं अमीन आहियां। ईअं चयो। उन शख़्स चयो जंहिं वटि किताबनि जो कुझु इल्मु हुयो, यानी लोहे महफ़ूज़ या आसमानी किताबनि जो इल्मु हुयो। इहो आसिफ़ इब्न बरखिया हज़रत सुलेमान जिन जो वज़ीर एज़म हुयो, इसमें एज़म ॼाणंदो हुयो। उन चयो, वज़ीरो हुयो ऐं इसमें एज़म ॼाणंदो हुयो। उन चयो, तख़्त तव्हांजे लाइ एतिरी जल्दीअ में आणींदुसि जो तव्हां अखि बि कोन छिंबींदा त तख़्त खणी ईंदुसि। अलाह ख़ुदा जे बुज़ुर्ग नाले सां यादि कयो। उन अलाह ख़ुदा जे बुज़ुर्गीअ नाले सां यादि कयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे अखि छिंबण खां अॻु में हज़रत सुलेमान जे तख़्त खां हेठां बिल्कीस जो तख़्त कढी करे साम्हूं रखियो। जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे साम्हूं रखियलु तख़्त ॾिठो त चयो त मुंहिंजे ख़ुदा जो फज़ल अहसान आहे। उन जी नेमत जी नाक़दरी जेको उन कुदरत नेमत जी नाक़दरी करे थो, जो शख़्स ख़ुदा जो शुक्र करे थो उहो संदसि नफ़्सनि जे फ़ाइदे लाइ करे थो, ऐं जेको कुफ़रानी नेमत करे थो त उनखे परवाह कान्हे। बेशक मुंहिंजो परवरदिगार ग़नी ऐं करीम आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो, हिन तख़्त खे तग़य्युर तब्दील करियो त असीं ॾिसूं हूअ सम्झ अक़ुलु रखे थी। ईअं हुयो। जॾहिं बिल्कीस हज़रत सुलेमान वटि आई त पुछियाईं, छा हीउ तख़्त बि अहिड़ो ई आहे? ईअं हुयो। बिल्कीस चयो, हा, शायदि इहो ई आहे, ऐं असांखे उन खां पहिरीं तव्हांजे नबूअत जो इल्मु थी वियो हुयो ऐं असीं तव्हांजा फर्मा बरदार थी विया हुआसीं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बिल्कीस खे ख़ुदा खां सवाइ जंहिंजी परतिश कंदी हुई उन खां रोके छॾियो, छो त काफ़िर क़ौम हुई। ईअं हुयो। कामन चयो, देश खे किताबनि में लिखियलु आहे। ईअं हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बिल्कीस खां अचण खां पहिरीं हिकु शीशे जो महल बणायो हुयो। उन महल खे पाणीअ सां भरे रखियो हुयो। जॾहिं बिल्कीस आई त उनखे चयो, महल में हली वञो। जॾहिं बिल्कीस ॾिठो शीशे जे महल में, सम्झियाई पाणी आहे त पंहिंजा पांचा खयाईं। ईअं हुयो। जंहिंसां उन जूं भेॼियूं ॾिसण में आयूं त उन्हनि भेॼियुनि ते घणा वार हुया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो,
ही पाणी आहे, ही पाणी कोन्हे, शीशे जो फर्श आहे, ईअं हुयो। उन वक़्तु महिल ते बिल्कीस सम्झियो ऐं चयो, संदसि गुज़िरियल वक़्तु गुमराही हुई जो सम्झियो हुयो, ऐं चयो बिल्कीस त ग़ैर ख़ुदा खे कोन पूॼी, चयो बिल्कीस त ग़ैर ख़ुदा खे पूॼे संदसि नफ़्स ते ज़ुल्म कयो। हाणे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन सां रही जहाननि जे परवरदिगार ते ईमान आणियां थी, ईअं हुयो। उन खां पोइ बिल्कीस हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन सां अक़द कयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम शैताननि खे हुकुम ॾिनो त का अहिड़ी शइ शयातीन खे जिन्हनि खे हुकुम ॾिनो त का अहिड़ी शइ ठाहियो, ईजाद करियो जंहिंसां हिन जे भेॼनि पेरनि जा वार साफ़ थियनि। त हिमाम ठाहिया विया, ईअं हुयो। ऐं उहे शयूं ठाहियूं, ईजाद कयूं जेके पाणीअ में गर्दिश कनि थियूं। इहे बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे ज़माने में ठाहियूं हुयूं, ईजाद कयूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन ख़ुदा घणेई इल्मु अता कयो, जिन खे ख़ुदा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे जिन खे ख़ुदा घणेई इल्मु अता कयो, तक़रीबन सभई ॿोलियूं ॼाणंदो हुयो। पखी परंद, दरंदा, हैवानात जूं ॿोलियूं ॼाणंदो हुयो। जंग जे मौक़े ते फारसी ॿोलीअ में गुफ़्तगू कंदो हुयो। जॾहिं दरिया में, जॾहिं बारगाह में अहले लश्कर, अहले सुल्तनत खे इंतज़ाम करण लाइ रौनक अफ़रोज़ थींदो हुयो त रूमी ज़बान में गुफ़्तगू कंदो हुयो। जॾहिं संदसि घर वारनि सां गुफ़्तगू कंदो हुयो त सिरियानी ऐं नटी ज़बान में ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो हुयो। जॾहिं महराब इबादत में फ़रमाईंदो हुयो त अरबी ॿोलीअ में मनाजात कंदो हुयो। ऐं जॾहिं मसनद क़ज़ा ऐं हुकुम पर जलवा नुमाई फ़रमाईंदो हुयो त अरबी ज़बान में गुफ़्तगू कंदो हुयो ऐं अहकाम जारी कंदो हुयो।